हे सॼो ख़ैर बाबा। ख़ैर अजू अजू काॾे निकिरी पिया आहियो? वैसे तव्हां ॾे पिया अचूं। मूं ॾे ख़ैर में? हा रेश, नब्बो ऐं खानो जी ख़बर पइजी वई आहे। जेकॾहिं तव्हां असांखे कुझु हमरा ॾियो त असां उन्हनि खे हथु करे सघूं था। हींअर मां शहर पियो वञा, राति अचिजो त वधीक सलाह कंदासीं। जेका तव्हांजी मर्ज़ी बाबा। जन्नत जन्नत ओ जन्नत धा मरी आई जन्नत कमरे में पीछे के बताओ दे जन्नत वो जन्नत आए ना भाई किथा भजी अच्छा थी अच्छा हाट त न ॿाहिरां ईंदो सिर ते क़यामत खयो थो अचे। ॻाल्हि कर कहिड़ी मौत खयो अथई? इससे केती मुंह पालियो ये बिगाड़े अरे कदे थदी थी रुगो गरम लगी पई आई बुध ओ जन्नत वनी जीजा घुराए थी वनी मेला तो थी चीज जीजा मुंह में जीजा जो कहिड़ो कम फाथो? ओ चरी आऊं जे रेस जो कमदार आया त इन हिसाब दा तू उन जी नौकरानी थी है न। नौकरियाणी थिएसि मुंहिंजी जुती इज्जत ॾींदी त इज्जत वठंदी। जीजा हूंदी त पंहिंजे लेखे हूंदी मूंखे अन्न कोन थी पहुचाए जो आउं वेही सनी कयांसि। हाँ तोखे सब कुछ ठहर टुकुल मिले थो न तू कीअं कंहिंजी इज्जत कंदी है जन्नत इहो त सोचे तरो ते सब कुछ अचे किथां थो। हाँ जंहिंजो निमक खाई थी उन जी त इज्जत कर सिख। अन्न रईस जो था खाऊं बाक़ी रहियो निमक उहो त मुजाहिद जी दुकान तां वठी था खाऊं। हाँ जे चई त हाणे मुजाहिद जे घर वञा उते वेही उन्हनि जा थाव मलिया बाक़ी छा छो जो उन्हनि जो निमक त खाऊं था न। जन्नत तू त का वॾी का डायन रन आई वॾी डायन रन आई तू त बस। हाँ ॿुध तू कान सुधरंदी मरंदे मरी वेंदी पर कान सुधरंदी। हाँ जंहिंजा वणे वञी थाव धो ॻोठंदी जंहिंजो वणे तंहिंजो निमक वञी मला। जन्नत खुदा जो वास्तो अथई कॾहिं त मुड़ुस जी इज़त रख हुन चीजा नियापो मारियो आहे। हाँ वञी महिला त थी अचे तूं मुंहिंजो चवण कर त सही पर पीछे ॾिस छा थी चवई। साह न वञई वञा थी जीजा ॾे। पर ॿुध जन्नत खुदा जो वास्तो अथई उते वञी ॼाणी न हणजा पंहिंजी इज़त ऐं मुंहिंजी इज़त जो ख़्यालु कुझु रखजा। वॾी इज़त आहे तुंहिंजी वॾी इज़त आहे उहा बि मूंखे ख़बर आहे सतराजी जो तूं चङो मुड़ुस आहे। मुंहिंजे ॻाल्हाइण सां वीचारे जी इज़त थी घटि थिए सा बि मूंखे ख़बर आहे। वञ रे हलड़े कमदार दुनिया सुधारे छॾियई पर तोखां ये पंहिंजी घर वारी न सुधरी सो न सुधरी ऐं सुधरंदी बि कान ये मरंदे मरी वेंदी सुधरंदी कान कुदरती का अल्लाह को मथा का आफत आने टोड़ेसि पोइ मन का सुधरे। जीअं ई शहर खां मोटंदो त घर ताईं पहुचण कोन ॾींदसि। हाथी जहिड़ो त लख लाइ मरे त 2 लख पर ही हिकु किरोड़ जो हाथी आहे जंहिंजी ज़िंदगी जो इंतज़ार मां वधीक नथो करे सघां। वञ कमदार खानो ऐं नबल खे चई अचिजांइ त रईस मूसा ख़ान चयो आहे जेकॾहिं हिन दफ़े मिटल जीरो बची वियो त पोइ तव्हांजो पीउ लॻे। समझी वियुसि बता समझी। ऐं ॿुध वञी डबन ऐं खानू खे रवानो करे पंहिंजे शिकारी खे इशारो ॾेई अचिजांइ सभिनीनि खे ॿुधाए छॾिजांइ त भले 7 राजनि जे कलनि जा पर्दा फाटी पवनि तेसि ताईं फायरिंग बंदि न थिए जेसि ताईं मिठल तड़पी दम न ॾे। हाज़ुर बोला